व्यूअर्स खादिम इन्फो टीवी में अवांजो मेज़बान आहियां खादिम कलोड़ो ऐं काफ़ी अरसे खां पोइ अवां सां मुखातिब थियो आहियां त असां बर्निंग इशूज़ ऑफ द डे जे हवाले सां काफ़ी पंहिंजो शयूं तव्हां सां शेयर कंदा रहिया आहियूं। त अॼोको असांजो जेको बर्निंग इशूज़ आहे उहे अगरि ॾिसिजे थो त इशूज़ त सॼी जेके दुनिया में पाकिस्तान में सिंध में हिक खां हिकु पिया आहिनि, पर हिन वक़्तु जेको बर्निंग इशू हले थो पियो उहो इहो आहे त सभिनी इशूज़ खे हाईलाइट करणु, पहुचाइणु, कम्यूनिकेट करणु, अवाम ताईं माण्हुनि जो हिक ॿिए सां राब्तो करणु या सरकार ऐं माण्हुनि जे विच में जेको रोल प्ले करे थी उहो मीडिया जो सेक्शन आहे उहा करे थी। पर हिन वक़्तु सभ खां वधीक जेको अंडर फायर आहे उहा मीडिया ई अंडर फायर आहे। ऐं ताज़ो जेको आहे खैरपुर में असांजो दोस्त सहाफ़ी दोस्त जेको एडिशर आहे उहो पंहिंजो क़तलु कयो वियो आहे, शहीद कयो वियो आहे ऐं उहो उनखे पंहिंजे ख़ानदान खां धार कयो वियो आहे। त खैरपुर स्पेशली सॼी सिंध जे भेट में वधीक जेको सहाफ़ियुनि जे हवाले सां ॾिसबो त वधीक मक़तलगाह बणियल रहियो आहे ऐं हीउ ॾहाकनि ते मुश्तमिल जेको आहे किलर सीरीज़ आहे। तव्हां अगरि मुशर्रफ़ी सरकार जे शुरूअ वारनि ॾींहंनि में पंहिंजो असां नज़र विझंदासीं त उन में मखदूम मोहम्मद रफ़ीक हाशमी खोड़ा में जेको आहे पंहिंजो शहीद कयो वियो, या उनखां पोइ हथियारबंदनि जेको आहे आशिक़ मंगी साहब खे शहीद कयो, गंबट जे सहाफ़ी खे, गंबट जे ई सहाफ़ी जीवन आराई खे शहीद कयो वियो ऐं खैरपुर में जेको आहे मुश्ताक खे खंड साहब खे शहीद कयो वियो, उनजे भाउ खे असगर खंड खे शहीद कयो वियो। या खैरपुर खां ॿाहिरि बि तमामु घणनि साहिबनि दोस्तनि सहाफ़ी दोस्तनि शहादतूं ॾिनियूं आहिनि, जंहिंमें अज़ीज़ मेमून नुशहर फिरोज़ जो, अजय लालवाणी, जान मोहम्मद मर, नसरुल्ला गडाड़ी शहीद कयो वियो, जंहिंजो मैसिव सॼी दुनिया में जेको आहे हिकिड़ो आवाज़ु वियो। ऐं या उन खां अॻु में असांजो नुशहर जो हिकिड़ो ॿियो सहाफ़ी दोस्त हो अली शेर जेको आहे राजपर। मतिलबु सहाफ़ियुनि जे लाइ सॼी सिंध स्पेसिफाई खैरपुर जेका आहे उहा मक़तलगाह पंहिंजो रही आहे, या उन्हनि खे सख़्तु जेको आहे टारगेट कयो वियो आहे। खैरपुर में मरहूम हाजन समुंग ते केस दाख़िल थियो, खैरपुर में मियां फातिर मीराणी ते थियो, ख़ुदि मूं ते जेको आहे FIR थी, उनखां सवाइ AK चवाण ते थी, मुश्ताक सरकी ते केस दाख़िल कया विया ऐं ॿिया कहिड़ा नाला जेके आहिनि उहे ॻणाइजनि। त खैरपुर में सदाई जेके सहाफ़ी आहिनि उहे अंडर फायर रहिया आहिनि, हिरासमेंट जे दबाव जे हेठि रहिया आहिनि ऐं हीउ बि उनजो हिकिड़ो तसलसल आहे। AD शर साहिबु नौजवान सहाफ़ी हो आहे, उहो इहो आहे हिकिड़ो त उनखे दोस्तीअ में एतमाद में गुड फेथ में जेको आहे घुराए करे शहीद कयो वियो। ऐं उन जे लाइ खैरपुर पुलिस में जेको कमानी आहे समीउल्ला सूमरो साहिबु, उन जे अॻुवाणी में पुलिस जवाबदार बि चवनि था गिरफ़्तार कया आहिनि ऐं जंहिं हिकिड़ो आहे पंहिंजो नियाज़ बादामी जेको पिणु सहाफ़ी हुजण जो जेको आहे क्लेम करे थो, उन जे मार्फत उनजी शहादत थी आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट शहीद सहाफ़ी जे वारसनि खे ऐं उनजे जेको आहे उन ते पहा रखण जे बदिरां, उनजी मदद करण जे बदिरां ऐं शाए फाए करे रही आहे। ऐं शर्जील मेमन साहिबु जेको सिंध गवर्नमेंट में इतलात खाते जो वज़ीर आहे, त उहो उनजी बॉडी लैंग्वेज ऐं लबो लबाब जेको आहे ॿुधाए थो त सिंध गवर्नमेंट शहीद सहाफ़ीअ जे वारसी करण लाइ तयारु न आहे। इहो बि हिकिड़ो तमामु वॾो अफ़सोसनाक पहलू आहे। पंहिंजो उन में ख़ुशि आहे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट त भली जेको आहे हिन वॾे मामले तां ध्यानु हटियलु हुजे ऐं ॿियनि मामलनि जीअं में सहाफ़ियुनि खे हिरासमेंट करणु, दबाव हेठि आणणु, केस दाख़िल करणु या इवन शहादतुनि जा वाक़िया जेके थियनि था, त हीअ पीपल्स पार्टीअ जो जेको जमहूरी चहिरो आहे उनखे बि मस्क करण वारी ॻाल्हि आहे। त पीपल्स पार्टी सिर्फ़ु ज़ाहिर नथी थिए पर एक्सपोज़ थी रही आहे ऐं उनजी असलियत जेका ज़ाहिर थी रही आहे त हू जमहूरियत पसंदि न, अवाम दोस्त न, पर हू बि अपॉर्चुनिस्ट आहिनि ऐं इक़्तिदार पसंदि आहिनि। जेका पीपल्स पार्टीअ खे खाबीदुर्जा या रोशन ख़्याल दोस्त जेके एक्सपेक्टेशन कयूं वेठा उन्हनि ते ॼण त पाणी फिरी रहियो आहे। सो बहरहाल वरी बि ॻाल्हि घुमी फिरी हिते थी अचे त सहाफ़ियुनि जी मालिकी कई वञे, मीडिया हिकिड़ो समाज जो आवाज़ु आहे उनखे दॿाइण वारा जेके एलिमेंट्स आहिनि, जेके धुरियूं आहिनि, उनजी हौसला शिकनी कई वञे, न त ॿी सूरत में जेको समाज आहे उहो ॿूसट जी, घुटिजी ऐं पंहिंजे मौत पाण मरण जी तरफ़ ईंदो।